महलात जी मुर्क हर महलात जी तुंहिंजे मथां घोरे छॾियां वस पुॼे मुंहिंजो त तोखे सोन में तोरे छॾियां। अॼु उन अमजद जी सालगिरह आहे जंहिं पंहिंजे नाले जो, जंहिं पंहिंजे तक़दुस जो, जंहिं पंहिंजे कलम जो भरम रखियो आहे। उन अमजद जी सालगिरह आहे जेको मोहबतूं विरहाईंदो आहे, प्यार विरहाईंदो आहे, मोहबतूं ॾींदो आहे ऐं मोहबतूं वठंदो आहे। सालगिरह ॿ ॾींहं आहिनि, हिकिड़ो ॾींहुं मरण जो आहे, हिकिड़ो ॼमण जो आहे। जा भू मूं पेरें सा भू मथे सॼणे, धिग लटबा धूड़ में अभी ॾिठासूं, ॾींहं मड़े ॾूं उछी लोच लतीफ़ चए। ॿ ॾींहं आहिनि ज़िंदगीअ जा, उन्हनि में सॼे जो सॼो राज़ समायल आहे त तव्हांजो किरदारु, तव्हांजो अख़लाक़, तव्हांजी जदोजहद, तव्हांजी जुंबश किथे तव्हांखे बीहारे थी। आया तही उन सिफ़ में था बीहो जेका हक़ ऐं सच जे अलम जे तरफ़ आहे, या उन तरफ़ था बीहो जेका नाहक जे तरफ़ आहे। उन करे ॿिनि ॾींहंनि जी ज़िंदगीअ जो हिकिड़ो तस्वर आहे। असां वटि जॾहिं असीं हिस्ट्री ऐं तारीख़ ॾिसंदासीं त सुकरात एथेंस में नौजवाननि सां, सोसाइटीअ सां, समाज जे माण्हुनि सां उते जे बुरायुनि, उते जे ग़लति रस्मनि रवाजनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो वतियो ऐं नेठि उते जी हुकूमत ज्यूरीअ ज़हर जो प्यालो जेको आहे हुन लाइ पेश कयो। पोइ उते जेके हुन जा सलाहकार हुआ, शागिर्द हुआ, उन्हनि हुनखे चयो त साईं तूं इन पंहिंजे ॻाल्हियुनि तां विथड्रा थी त ही ज़हर जो जेको तोखे प्यालो पीअणो पियो त इहो न पी। चई बाबा मूं जहिड़ा सुकरात लखे किरोड़े धिका पिया खाइनि, मुंहिंजी अहमियत, मुंहिंजी अफ़ादियत इन मक़सद ऐं ॻाल्हियुनि जे करे आहे। जेकॾहिं आउं उन तां हथु खणी वियुसि त हुननि में मूं में फ़र्क़ु कहिड़ो। ऐं तव्हां तारीख़ जो उहो फ़र्क़ु ॾिठो त ज्यूरीअ फ़ैसिलो कयो, हुन ज़हर पीतो ऐं हू अमर थी वियो ऐं अॼु एथेंस में ऐं यूनान जे हुकूमत हुनखे पंहिंजो हीरो डिक्लेयर कयो। तारीख़ कंहिंजो पोरियो, तारीख़ कंहिंजो किरदारु नाहे विञाईंदी। ईअं गैलेलू हो, अरस्तू हो, ही जेके ही असांजो मखदूम बिलावल हो, शाह इनायत शहीद हो, इन्हनि सभिनी हिकिड़ो सच ऐं हक़ जो अलम खयो। ऐं सहाफ़त सहीफ़े मां निकितल आहे, सहीफ़ा नबियुनि ते लथा आहिनि। उन करे मूंखे उमेदु आहे त हिते अॻु में अब्दुल करीम बि हो, ही दोस्त हुआ, ॿिया दोस्त हुआ, जिन हिते हिकिड़ो मेड़ाक मचायो आहे। न त हाला जी सहाफ़त में का एॾी ग्रोथ कोन रही आहे, पर ही जॾहिं खां दोस्त आया हिते मेड़ो मचायूं। ऐं जॾहिं बि त लॻंदो आहियां रुस्तम वटि, ॿियनि वटि ॾिसंदो आहियां, मिसकीन माण्हू बीठा हूंदा आहिनि ऐं हिननि जो जहिड़ो हाल आहे ही उन्हनि जी मदद कंदा आहिनि, बिना फ़र्क़ जे, बिना रंग जे। छो त सियासी वाबस्तगी पंहिंजे जाइ ते आहे, पर माण्हुनि सां मोहबत, माण्हुनि सां प्यार ऐं माण्हुनि सां अटूट उहो ॿियो रिश्तो आहे। ऐं उहो हिन प्रेस क्लब जे सभिनी दोस्तनि जो आहे। उन करे मूंखे उमेदु आहे त ही प्रेस क्लब, ही सहाफ़त जो जेको अॾो आहे, ही जेको सहाफ़त जो प्रेस क्लब आहे, मैदान आहे, हीअ कोठी आहे, हीअ माण्हुनि जो भरजलो आहे। असीं सभु हिन प्रेस क्लब जे आॾो अची एहतिजाज कंदा आहियूं, दाहूं कंदा आहियूं। ही दोस्त बिना मक़सद जे, बिना गर्ज़ जे असांखे उहा कवरेज ॾींदा आहिनि। उन करे सही सहाफ़त जो ऐं माण्हुनि जो चोले ऐं दामन जो वास्तो आहे। भाउ अमजद उन मोहबत, उन प्यार जो पाधीअड़ो आहे। छो त दुनिया में काफ़ी मूं बंगला ॾिठा, पर उहे वीरान ॾिठुमि, पर काफ़ी माण्हुनि जा मज़ारूं ॾिठुमि, पर उन ते लखे माण्हू हुआ। छो त ही मोहबत जो मक़ामु आहे। मोहबत पाए मन में रुंधा रोड़िया जिन, तिन जो सराफ़न अणतुरो ॻायो। त हिन जेका मोहबत ॾिनी आहे उहा अहिड़ी मोहबत आहे जेका असांखे हिन जे वेझो कंदी आहे। कल्ह जॾहिं हिन फ़ोन कई ऐं मूंखे तबियत बि इलाही ख़राबु हुई, छो त असांजे नंढड़े जो ऑपरेशन हो गंबट में, यको उजागर मुस, पर मूं रशीद खे फ़ोन कई त भाउ अमजद जी सालगिरह आहे ऐं ज़रूरु पहुचबो। उन करे हीअ आहे कशिश, चकमक जेको आहे न उहो कशिश कंदो आहे।
लोहो उन ते छिकी ॾींदो आहे त हिन जी कशिश, हिन जी चकमक जी कशिश, हिन जी ख़ुशबू, छो त ख़ुशबू जेका हूंदी आहे अतुर जो कोन ॿुधाईंदो त अतुर आहियां, पर हुन जी ख़ुशबू ॿुधाईंदी आहे। त इहा अमजद जी ख़ुशबू हुई जो हिन सोसाइटीअ में पंहिंजो हिकिड़ो निरालो ऐं रोल प्ले कयो आहे। उन करे हिकु माण्हू आहे जॾहिं उहो पंहिंजो सही पॉज़िटिव रोल प्ले करे थो त हिन समाज में छांइजो वञे थो। जीअं गुलाब जो गुल हूंदो आहे, उनजी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे, अतुर जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे, तीअं अमजद जी पंहिंजी ख़ुशबू आहे जो हिन उहे सभु फ़र्क़ु, लिसानी फ़र्क़ु, ज़ाती फ़र्क़ु, असीं अॻी उन्हनि जे ख़िलाफ़ु आहियूं। छो त जॾहिं बरसाति पवंदी त इहो कोन ॾिसंदी त हीअ उर्दूअ जे घर में थी पवां या सिंधीअ जे घर में थी पवां, पर उहा जेको बि घरु हूंदो उन में पवंदी ऐं दही पवंदो। इन करे समाज जी, सोसाइटी जी तइमीर कयूं। अख़लाक़ियात हुजणु खपे, असां में उहा सेंस हुजणु खपे जो सुभाणे माण्हू असांजी ॻाल्हि सम्झनि। छो त कंहिं ॾाहे चयो आहे न, जेको तव्हांजी ॻाल्हि नथो सम्झे त ॿिए खे न कोसियो, पाण खे कोसियो, त तव्हां में फॉल्ट आहे। उन करे असां पंहिंजे किरदार ऐं कौल में अहिड़ा हुजूं जो सुभाणे असां ते आङुर न खॼे, पर हुन जो किरदारु न आहे त उन जी अहमियत न आहे। उन करे असां अमजद साईंअ खे मुबारकूं था ॾियूं ऐं उमेदु करियूं था हिन सभिनी प्रेस क्लब जे दोस्तनि मां त हीउ दोस्त जेको बि हिननि जो किरदारु आहे, हीउ वेठो आहे नदीम, हिन जेको भठनि जे ख़िलाफ़ु लिखियो, कोर्ट में वियो, इहो छा आहे? दर्द आहे। हीउ जेको दर्द जो रिश्तो आहे न, इहो सभु असांखे ॻंढींदो आहे। इन करे हिन रिश्ते खे ताक़त में तब्दील कयूं।